इबादत करे अचे पंहिंजी सौट जे घर अली मुर्तज़ा जी भेण जे घर बीबी उम्मे हानिय जे घर अचे सुठो पियो आहे ओ मुस्लमानो मुस्तफ़ा उन राति अल्लाह जे कयो गोल हुयो त मूंखे पंहिंजो दीदार कराए उन खां अॼु राति में मुस्तफ़ा खोल कयो हुयो अञा उन खां अॼु राति में मुस्तफ़ा या दरख़्वास्त ई कान ॾिनी आहे ओ मुस्लमान भाइरो पर जे मुस्तफ़ा रब करीब खे चवे हा मौला पंहिंजे ज़ात जो दीदार कराए ऐब कोन हेॾो अल्लाह जे ज़ात जो दीदार कंहिंखे न खपंदो आहे हर कंहिंखे रब करीम जे ज़ात जो दीदार वणंदो आहे ओ मुस्लमान पर मां ॻाल्हि इहा थो कयां ओ मूसा अलैहिस्सलाम अल्लाह खे ऐलान थो करे ओ रब पंहिंजे ज़ात जो दीदार कराए हेॾो मदीने वारे साईं राति जो सुबुह पियो आहे निंड पियो आहे अल्लाह जिब्रील खे सॾु कयो जिब्रील हेॾे आयो अॼु मुंहिंजो सोनो ॾाढो दुखारे सुतो पियो आहे मुंहिंजे सोने जे दिल ते गुबार आहिनि मां रब करीम अॼु जो अॼु इहो फ़ैसिलो कयो आहे इरादो कयो आहे अॼु वञी वञी मुंहिंजे सोने खे वठी आहे पर अवल आसमाननि में ऐलान कराए मलाइकनि खे चओ त मुंहिंजो सोनो थो अचे नबियनि खे चओ त मज़ारुनि को निकिरी हली पैदल मक़सद में बीहनि मुंहिंजो सोनो पैदल मक़सद में ईंदो इन्हनि सभिनी नबियनि खे निमाज़ पढ़ाईंदो उन्हनि खां बाद में वरी आसमाननि जा सैर कंदो पंहिंजे उम्मत जो घर जन्नत में ॾिसी ॾींदो पंहिंजे महबूब खे समूरा पंहिंजा राज़ बि ॾेखारींदुसि पंहिंजो सभु निशानियूं बि ॾेखारींदोमांसि आसमान बि ॾेखारींदोमांसि त आसमान जे अंदरि जेका जन्नत मारफ खलची आहे उहा बि ॾेखारींदोमांसि उन खां बाद आख़िरी पंहिंजे आॾो ॾेखारे मां रब करीम पंहिंजे ज़ात जो दीदार कराईंदोमांसि मुसलमान आयो हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम आसमाननि में लथो अचे ऐलान शुरू कयई ओ मलाइको तयारी वठो अल्लाह जो महबूब आसमानी ते अचेव खुदा की ज़ात जो कसम आहे त आसमान जा मलाइका हिक ॿिए खे था चवनि त ॾाढो मज़ो थी वियो अरे जॾहिं को वठी पैदा थिया आहियूं इन नबीअ ते असां सलाहत त पढ़ी आहे इन नबीअ जी असां तारीफ़ त कई आहे पर इहो सोनो नबी अल्लाह जो महबूब असां न ॾिठो आहे अॼु आसमाननि ते थो अचे उहो पंहिंजे अल्लाह जो दीदार कंदो असां वरी मोहम्मद मीर जो दीदार कंदासीं हज़रत जिब्रील नबीअ जे सगुरनि जे मज़ार में पहुतो नबीअ जे सगुरनि खे चई हलो अलाह जा नबीओ अॼु तव्हांजो सरदार थो अचे आदम अलैहिस्सलाम बाबो हो पर उथियो आदम अलैहिस्सलाम सभिनी नबियनि जो अबो आहे बाबो आहे पर मज़ार मां उथियो कंहिंजे इस्तक़बाल ते पंहिंजे पुट ऐं पंहिंजे सरदार जे इस्तक़बाल पुट बि न पर सरदार मुसलमान भाइरो सब नबी सगोरा उठी अली बैतुल मक़दस में बहतार मज़ार में निकली आया ओ मुसलमानो हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम रवाना थियो अल्लाह ताला फरमाए जिब्रील न अकेलो न बन जाए 70,000 मलाइकनि जी जंज वठो मीकाईल खे ॾिसो उहो बि 70,000 मलाइकनि जी जंज वठे इसराफील खे ॾिसो उहो बि 70,000 मलाइकनि जी जंज वठे तव्हां टई वॾा मलाइका 70,000 मलाइकनि जी जंज वठो ऐं मुंहिंजे सोने जे लाइ जन्नत मां हिकिड़ी नूर जी बुराक बि का आहे ओ मुसलमान नूर जी बुराक ते मदीने वारे मीर जे दर ते बीठी 70,000 मलाइक बुराक जे सॼे पासे रहूं 70,000 मलाइक बुराक जे खॿे पासे रहूं 70,000 मलाइक बुराक जे पुठियां बि बीठा हाणे जिब्रील इंतज़ार में बीठो आहे त मोहम्मद मीर अचे पंहिंजे नूरी घोड़े ते
पढ़ी पढ़े नूरानी जन्नत के मथी अल्लाह जे तरफ रवानो थे हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम इरादो फरमाए दरवाज़ो खड़काया अल्लाह फरमाए न दरवाज़ो न खड़काया जाए तो दरवाज़ो खड़काई मुझो सोनो निंद्र मां उठे अचे तो जो दर खोले इन्हें न थींदो मौला जी तो जो हुकुम दे अल्लाह फरमाए जिब्रील मां अज त पंहिंजे महबूब खे पंहिंजो दीदार थो करायां जेको कंहिंखे बि मां दीदार न करायो आहे अॼु मुंहिंजे सोने जे शान जी रात आहे वॾे नाज़ जी रात अथसि अॼु वञो सोनो जंहिं कमरे में सुतो पियो आहे छत खोले हेठि लही वञो पोइ वञी मुंहिंजे महबूब जे पेरनि मुबारकनि जे चुमियूं ॾे तुंहिंजा चप लॻंदसि पाण ई सुञाणो हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम छत खोले हेठि लही आयो जेमहिल मुस्तफ़ा सोने ते नज़र पयसि न हाली बतीरी रहियो चवण लॻो मुस्तफ़ा तूं त मथे वञी मेराज कंदे पर मां त तोखे ॾिसी छो न मेराज कयां मुस्तफ़ा सोनो सुतो पियो आहे पर सुतो कीअं पियो हुयो असां वटि वरी सुम्हण जा अंदाज़ ई निराला हिकिड़ा ऊंधा सुम्हार सवां त बि फिरी थियनि ऊंधा हिकिड़ा सुम्हण ऊंधा हिकिड़ा सुम्हण खॿे पासे हिकिड़ा सिधो पेट कढियूं आसमान में ज़ुदा थिया हिकु खाओ ढव ते ॿियो सुम्हो बिना शरीयत बिना कानून जे पोइ सुबुह जो तॾहिं चईंदे मूंखे जिन राति वटो चढ़ी आहे साईं ज़ुबान बि न पई खुले मस्त अलाह अलाह हुकुम देर सां ज़ुबान खुली तॾहिं जिन न चढ़ियो हाणे जिन दौड़ियो दादी मानी घणी खाई थो सिधो थी सुम्हंदे त गैस मगज़ ते चढ़ी थो वञे जिन काॾो सुबह की नमाज बरकातू फर्ज बरकातू सुन्नत अब इहा है ऐं सोमनी जी नमाज घणी रकातू सभई पढ़ंदा हो अलाह नसीब कंदो 19 रकातू सोमनी जी नमाज वताए फकीर चयो क्यारे देसी सभु बात छत पई वठेसि वुज़ू बि कई वुज़ू करे सोमनी जी नमाज पढ़ी हिनखे ख़्यालु आयो त अलाह बेपरवाह बादशाह हुआ क़यामत जे ॾींहुं जे सभिनी खे छॾे ॾे त केरु चवंदुसि त छा पियो चवे जे सभिनी खे छॾे ॾिनई त पोइ बि सोमनीअ जी नमाज़ जो हिसाबु असां वठंदासीं त जे सभिनी खे छॾिणो हुई त असां ते सोमनीअ जी नमाज़ एॾी ॾिसी छो मुक़ररु कई जो असां थधे पाणीअ सां वुज़ू बि कयोसीं सोमनी जी नमाज़ बि पढ़ीसीं पोइ बि तो सभिनी खे छॾे ॾिनो त असांखे त पंहिंजो हिसाबु ॾे न अलाह जा बाना जेके हूंदा आहिनि उहे कॾहिं कॾहिं रब करीम सां अंगल अंदाज़ में मुस्लमान भाउ सुबुह जी नमाज़ थोरी आहे सुम्हण जी घणी आहे छो हिनजे करे त तो सॼे ज़माने खाधी आहे सॼी राति सुतो पियो हुई सुबुह ताईं तुंहिंजो पेट ख़ाली थी वियो अलाह थो चवे पेट ख़ाली कंदे डुबरा आहिनि कमज़ोर आहिनि या थुल्हा आहिनि वज़न घणो अथनि पेट में कुझु कोन्हे घणी इबादत कराईंदो माने न कंदा इन करे ॿ रकातूं सुन्नत ॿ रकातूं फर्ज़ इस्लाम फितरत जो दीन इंसान जी तबियत ऐं हिकमत सोमनीअ जी नमाज़ अलाह ॾिठी छो रखी त हे सॼो ॾींहुं लोड़े राति जो मानीअ खे चिथ ॾींदा पोइ अलाह चयो नमाज़ जूं रकातूं घणियूं थियनि त हिननि जी एक्सरसाइज़ थिए त मानी न हज़म थिए